नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत अल बक़रा आयत नंबर 256 खां वठी 260 ताईं। तर्जुमो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ला न इकराह का ज़बरदस्ती आहे फ़िद्दीन दीन जे मामले में, यानी ॿिए कंहिंखे मुसलमान करण लाइ का बि ज़बरदस्ती न आहे। क़द तहक़ीक़ तबय्यन रुश्द वाज़े थी चुकी आहे, अलॻि थी चुकी आहे, रुश्द हिदायत मिनल ग़य्य गुमराही खां। फ़मन यकफ़ुर पोइ जेको कुफ़र करे इनकार करे बित्ताग़ूत ताग़ूत जो वयुमिन बिल्लाही ऐं ईमान आणे अल्लाह ते। ताग़ूत अल्लाह खां सवा जेके बि माबूद आहिनि उन्हनि जो इनकार करणु, उन में जेके बि ताक़तूं यानी शैतान, पत्थर जा बुत, इंसान पंहिंजे ख़्वाहिशुनि जे पुठियां जेके जंहिं बि क़िस्म जो ताग़ूत आहे उन जो इनकार करे। युमिन बिल्लाही ईमान आणंदो जंहिं अल्लाह ते। फ़क़दिस्तमसक बस तहक़ीक़ हुन पकड़े वरितो, थामे वरितो, बिल उर्वतिल वुस्क़ा कड़ो तमामु मज़बूत, हिकिड़ो मज़बूत कड़ो हुन जीअं पकड़े वरितो आहे, मज़बूत सहारो। लन फ़िसाम लहा न आहे छॾणु हुन जो, यानी न को टुटंदो न को छुटंदो हुन खां, एॾो मज़बूत सहारो आहे जेको हुन पकड़े वरितो आहे। वल्लाहु ऐं अल्लाह समीउन अलीम ख़ूब ॿुधण वारो आहे, ख़ूब ॼाणण वारो आहे, यानी सभिनी खां वधीक इल्मु वारो अल्लाह ताला जी ही ज़ात आहे जेको ॿुधी बि रहियो आहे ऐं जंहिंजी ॼाण में बि सभु कुझु आहे। अल्लाहु वलियुल्लज़ीन अल्लाह दोस्त आहे उन्हनि माण्हुनि जो जिन आमनु ईमान आंदो। युख़रिजुहुम हू कढे थो हुननि खे, जिन अल्लाह जो सहारो पकड़े वरितो उन्हनि खे कढियो कंहिं मां, मिनज़ुल्माती इलन नूर अंधेरनि मां नूर जी तरफ़, रोशनी जी तरफ़, यानी हुननि खे ज़ुल्मात जे अंधेरनि मां कढी अल्लाह ताला हुननि खे किथे आंदो, नूर जी रोशनीअ में, इस्लाम जी रोशनी में अची विया। वल्लज़ीन रहिया उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो, हक़ जो इनकार करे छॾियो। औलियाहुमुत ताग़ूत उन्हनि जा दोस्त केर आहिनि, उन्हनि जा साथी केर आहिनि, ताग़ूत शैतानी कुवतियूं, बुत वग़ैरह जेके बि आहिनि उहे उन्हनि खे दोस्त कयो, हक़ जो इनकार कयो। युख़रिजूनहुम उहे कढनि था हुननि खे, छिके वञनि था हुननि माण्हुनि खे, मिन नूर रोशनी मां, इल ज़ुल्मात तरफ़ अंधेरनि जे। उलाइक अस्हाबुन्नार इहे ई आहिनि साथी बाहि जा, यानी इहे आहिनि जहन्नुम वारा। हुम उहे फ़ीहा उन में, कंहिंमें जहन्नुम में, ख़ालिदून हमेशा रहण वारा आहिनि। अलम छा न तर ॾिठो तव्हां इलल्लज़ी तरफ़ उन शख़्स जे जंहिं हाज तकरार कई या बहस कयो या झगड़ो कयो इब्राहीम अलैहिस्सलाम सां, फ़ी रब्बिही हुन जे रब जे बारे में, रब जे बाबति, अन के आताहुल्लाहुल मुल्क के ॾिनो हो अल्लाह ताला हुन खे बादशाह थी। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे ज़माने में बादशाह हो नमरूद जे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम सां अल्लाह जे बारे में तकरार पई कई। इज़ क़ाल इब्राहीम जॾहिं चयो इब्राहीम अलैहिस्सलाम हुन खे, रब्बी यल्लज़ी मुंहिंजो रब त उहो आहे जेको, रब्बी यल्लज़ी मुंहिंजो रब त उहो आहे जेको, युहयी व युमीत जेको ज़िंदा करे थो ऐं मौत ॾिए थो। क़ाल हू चवणु लॻो बादशाह, अना आऊं बि उही व उमीत आऊं बि ज़िंदा करे सघां थो ऐं मारे सघां थो। क़ाल चयो इब्राहीम अलैहिस्सलाम उनखे जवाबु ॾिनो, फ़इन्नल्लाह त बसि बेशक अल्लाह, यअती आणे थो, कढे थो, बिशम्सी सिज खे, मिनल मशरिक़ी ओभर मां, फ़अती बिहा मिनल मग़रिबी बसि तूं कढ हिन खे, यानी तूं सिज खे हाणे मूंखे कढी ॾेखार ओलह मां, मग़रिब यानी ओलह मां,
फ़बुहितल्लज़ी कफ़र, पोइ हको बको रही वियो, हैरान थी वियो उहो शख़्स जंहिं इनकार कयो, जंहिं हक़ जो जेको मुनकर हो उहो बादशाह। वल्लाहु, ऐं अल्लाह ताला, ला न यहदिल क़ौम ज़ालिमीन, न हू हिदायत ॾिए थो उन्हनि माण्हुनि खे जेके ज़ालिम आहिनि। यानी हक़ अचण जे बावजूदु साम्हूं अची वञे उनजो इनकार करण वारनि खे अल्लाह ताला ज़ालिम चयो आहे। औ या कल्लज़ी, उन शख़्स वांगुरु जेको जंहिंजो मर गुज़रण थियो, हिकिड़ो शख़्स हो उन ज़माने में, केरु हुयो, उन वक़्त जो पैगम्बर हो, जंहिंजो गुज़रान थियो अला क़रियतिन, हिकिड़े बस्ती मां, हिकिड़े ॻोठ जे मथां, यानी हिकिड़ी बस्ती हुई जेका तबाह थी पई हुई, उन जे मथां हुनजो गुज़रण थियो। वही ख़ावियतुन, ऐं हू जेका बस्ती छा हुई, ऊंधी थी पई हुई, अला उरूशिहा, पंहिंजी छतुनि ते, यानी मथियों हिसो बस्ती जो हेठि ऐं हेठियों मथे हो, बिल्कुलु ई बुरी हालत में तबाह बर्बाद लॻी पई हुई। क़ाल, हू चवणु लॻो, अन्ना, कहिड़ी तरह सां, युही, ज़िंदा कंदो, हादिहिल्लाहु, हिन खे अल्लाह, बाद, पोइ, मौतिहा, इन जे मौत खां, यानी मौत खां पोइ, यानी अहिड़ी हालत में, बिल्कुलु उहा मुर्दार हालत में बस्ती सॼी पई आहे, सभु हिते जा, कीअं अल्लाह ताला अहिड़ी हालत खां हिननि खे वापसि ज़िंदा कंदो, हुन सोचियो या पाण सां पंहिंजो पाण खे चई। फ़अमातहुल्लाहु, पोइ मौत ॾेई छॾी हुनखे अल्लाह, यानी अल्लाह हुन शख़्स खे जेको गुज़री रहियो हुनखे मारे छॾियो। मियत आमिन, 100 सालनि ताईं, थुम, पोइ बसहू, उथारियाईं हुनखे। क़ाल, हू चवणु लॻो, क़ाल, फरमायो, अल्लाह ताला फरमायो, कम, केतिरा, लबिस्त, तूं रहें, यानी इन हालत में तूं केतिरो अरसो रहे, अल्लाह ताला हुन शख़्स खां पुछो। क़ाल लबिस्तु, हू चवणु लॻो, आउं रहसि, यौमन, या त हिकिड़ो ॾींहुं, औ या बाद यौम, या कुझु हिसो ॾींहं जो। क़ाल, अल्लाह ताला फरमायो उन शख़्स खे, बल लबिस्त, बल्कि तूं रहें, मिअत आमिन, 100 सालनि ताईं इन हालत में। फंदुर, पस ॾिस, इला तामिक, तरफ़ पंहिंजे खाधे जे, व शराबिक, ऐं पंहिंजे पीअण जे, लम न यतसन्न, हू फिरियाइनि या हुन ख़राब थिया, सड़ांद न आई उन्हनि खाधे ऐं पाणी में। वंदुर, ऐं ॾिस, इला हिमारिक, तरफ़ पंहिंजे गॾे जे, जेका हुनजी सवारी हुई। वली न जालक, ऐं अलबत्ता ज़रूरु आउं ठाहींदसि तोखे, यानी असीं ठाहींदासीं तव्हांखे, तोखे, आयतल लिन्नास, निशानी माण्हुनि जे लाइ। वंज़ुर, ऐं ॾिस, इलल इज़ामी, ॾिस तूं हिन पिंजर जी तरफ़, जेको हॾियुनि जो हो न, हॾियूं हुयूं, हॾियुनि जो पिंजरो हो, उन जी तरफ़ अल्लाह ताला फरमायो त ॾिस, कैफ़, कहिड़ी तरह, नुन शिज़ुहा, असीं हिनखे बिहारे या खड़ो कयूं था हिनखे, सुम, पोइ नक्सूहा लहमा, इन जे मथां चाढ़ींदासीं गोश्त, यानी अल्लाह ताला हुनखे ॾेखारियो त ॾिस कीअं हीउ सॼो पिंजर आहे हॾियुनि जो, इन खे कीअं असीं सिधो कंदासीं ऐं कीअं हिनखे जेको गोश्त जो लिबास पाराईंदासीं। असीं जेको अल्लाह ताला पंहिंजो पाण खे असीं करे फ़रमाए रहिया आहिनि, इहो ताज़ीम जे करे। फलम, मां, पोइ जॾहिं तबयन, वाज़े थी वियो, लहू, हुन शख़्स जे लाइ, सभु ॻाल्हि जेका हुन ॾिठी हुनखे वाज़े थी वियो, ॻाल्हि सम्झ में अची वई। क़ौल, हू चवणु लॻो, आलमो, मूं ॼाणे वरितो, अन अल्लाह, त बेशक अल्लाह, अला कुल्ली शैइन, मथां हर शइ जे, क़दीर, कुदरत रखण वारो आहे। व इद, ऐं जॾहिं, क़ौल, चयो, इब्राहीम, इब्राहीम अलैहिस्सलाम, रब्बी, ए मुंहिंजा रब, अरीनी, ॾेखार मूंखे, कैफ़, कहिड़ी तरह सां, तुहिल मौता, तूं ज़िंदा करी थो मुर्दनि खे। क़ौल, अल्लाह ताला फरमायो, अवलम, छा भला न तुमिन, तूं ईमान रखी थो। क़ौल, हज़रत इब्राहीम जवाबु ॾिनो, भला छो न, वलाकिन, पर लेकिन, लियतमइन्न क़ल्बी, तसली जे लाइ, मुंहिंजी दिलि जी तसली जे लाइ, बसि आउं ॾिसणु चाहियां थो, मुतमइन करणु चाहियां थो पंहिंजे दिलि खे। क़ौल, अल्लाह ताला फरमायो, फ़ख़ुज़, पोइ पकिड़े वठि या रख पाण वटि, अर्बअतम मिन तैरी, 4 पखियुनि मां, फ़सुर्रुहुन्ना,
पोइ रिझाए हुननि खे यानी चइनी पखियुनि खे पाण सां मानूस कर इलाही पंहिंजो पाण सां सुम मजअल पोइ ठाहे अला कुल्ली जबलिन पोइ सुम मजाल पोइ रख अला कुल्ली जबलिन हर पहाड़ जी चोटी ते मिन हुना इन्हनि सभिनि मां जुज़ सुम मद हुना पोइ इन्हनि सभिनि जा जुज़ा यानी टुकड़ा टुकड़ा करे सभिनि खे मिक्स करे पोइ इन्हनि जा सभिनि जा टुकड़ा हर पहाड़ जी चोटी ते थोरा थोरा रखी सुम पोइ हुना पुकार इन्हनि खे सॾ इन्हनि खे या तीनक ईंदा उहे तो वटि साईअनि उॾामंदा या डोड़ंदा यानी अहिड़ी तरह अलाह ॾेखारे पियो त अलाह कीअं मुर्दनि खे ज़िंदा करे थो। अलाह जी जेका सिफ़त आहे अलाह ताला कीअं मुर्दनि खे जीअरो कंदो त इहो अलाह ताला हज़रत इब्राहिम खे ॾेखारियो त व आलम ऐं ॼाणे वठि अल्लाह बेशक अल्लाह अज़ीज़ुन हकीम तमामु ग़ालिब निहायत ज़बरदस्त तमामु हिकमत वारो आहे निहायत हिकमत वारो आहे। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।